छपन तातन था साबड़ो मजाक था समझो अज तू न पचने तातन सा अरे उठ बंदी थोड़ी बड़ी पक्की था अज तू न पचने तातन साबड़ो तो समझो था चाचो सौराब अना लगे तू तो को वीडियो तो शायद मैं तो चल दिया तो सारे ब्रंदस दादन चाचा 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 क्या वीडियो थी वो दादन जो मानू हो दादन जो हाँ धक्कोड़ी भजियो बीतो करे चाचा यंगियों गोडन खाना दस ओतो स्माइले तो पत्तो जास शफन छेरा छेर शफन एक मुख्य घर पहुंचा पत्थे में चक्कर था शफन काको सौराब सही तो चवे फिलहाल इनके घर छड़े अचो वो एक घट घेर दिसूं था बिंदो काडे हलो चाचा जल्दी तो के घर छड़े और इनके पत्तो जाऊं तो पुफी पार गठेस लिखी थोड़े अरे तो तेरे के मां बुखाई तुम शफन छेरा छेर इस्माइल खुल चाचा संभाल चाचा संभाल संभाल काथे घुमाई दादन ते ही आया मां इते वरी किथे आई वो वक्त थियो दर तकी ने ऐते तो इते आया अम्मा इते ही आया छोटी वलूर वनी दादन ये रत्ता या मां भूली आया हां मां रत्ता जेड़ो क्यों थी छा जेड़ो थी पयो दोस्तान काबिल उनके धक लगी पियो नथो मुड़ी दादन मां मुड़ी पियो वञा पर जेकॾहिं दुश्मन न मुड़न शफन सां लड़ी आयो आई अम्मा शफन के सबक ॾियणो आहे पर ही शहबाज जे बिरादरी सां जहिड़ो थियो आहे हला करे आई छा हल्ला करे आई या न छेड़ो उन्हनि सां थियो आहे तूं हीअं कर मूंखे कपिड़ा खणी ॾे त मां शहर ॾांहुं थी अचां ऐं दोस्त जी सार संभाल लां रब साईं सान्या ॾींदी पुट बाबा से साबिर कोन मञींदो चो तोखा ज़ोर आ छा मुखा वरी हो गोह मुहाडे ज़ोर थींदो छा ॼास ज़ुकाम तुरबई निछ उड़ींदो वते न मञे न त मारे मीरल जे घर उछलीस त ॿई रुकावटूं ख़तम कयां उन्हनि खां सवाइ जेकी इहे ज़मर कई करंट ई बादल इहे खौसंदा वतन से उन्हनि जो फिक्र न कर उन्हनि जो डप नाहे त बाबा सही पो फिक्र छाजो आ निकाह विझी वेही रह साबिर छा कंदो तूं सम्झण जी कराया ना साबिर शायदि ऐं सबूत आ जे हा नथो करे न त पोइ इहो सबूत मेसारणो पवंदो बाक़ी ॿियनि खे मां पाण ई पले वठंदुसि कराईंदो सांस हा न त संदसि मौत खे हाउ कराइणी पवंदी इहो साबिर छा आहे ॾेॾरी ज़ुकाम मौला जो शान आहे हाँ कीअं न कंदो साही कोंथस जो सीनो साही साथस रहीस न त ईअं न करे हां ॾिस न असांजे डर जे करे ईअं थो थिए छा थो थिए केर थो करे तव्हां कंहिंजो ज़िक्र पिया कयो अब्बाराम खान ई उन जी बिरादरी जो असीं बि उनजी ॻाल्हि था कयूं गौर कुझु वरी थियो आहे छा दादन कही अची ज़फर जी क़स्म ते हमलो कयो आहे हा रईस ॿई अस्पताल आहिनि ऐं तव्हां वरी बजाए दादन खे दुफ़ करण जे हेॾा हलिया आहियो ईअं न इतला ज़रूरी सम्झोसीं रईस तव्हां तपी छो था ॻाल्हायो
ये डांगू खयूं ॾकंदा था वठो अञा पा न वठे तव्हां दादन खे लेटाए जी ॿुधायो आहे त पोइ मञा हा बाक़ी फटजी अची था ॿुधायो त दादन हमलो करे वियो आहे अफ़सोस आहे यार अफ़सोस न कर रहे से मुर्स जो मट दादन तर में संजाईअ सां घुमी न सघंदो पोइ वञो न कयो मुर्सी त इहो बहराम थरथले में अचे सदाई हू सख्सी कयूं था वञनि अॻु में असां बि अस्पताल मोकिले चुका आहियूं रईस अस्पताल छाजे लाइ कब्रिस्तान जी ॻाल्हि करीस न कब्रिस्तान जी थी वेंदो ख़बर वेड़ो तव्हांखे ॿियो अर्ज़ु आहे सो ध्यान में रखिजो जहिड़ो साबिर गुम हुन मूंखे चयो हो त मूंसां ज़बरदस्ती थिए थी इहो ध्यान में रखिजो रईस तोखे रुगो इहो हल्को आहे साबिर और तूं तोखे छो अची घंटीअ वरायो आहे घणा दफ़ा चयो थो अञा नथो मुड़ी वधीक न ॻाल्हायो बाबा साईं मतां असांजे मथे जा मीटर बि ख़राब न थी पवनि जे ख़राब थिया न त मिस्त्री खोड़ दुरुस्त थी वेंदा त हिन दादन जो बंदोबस्त कयो बाक़ी पंहिंजा मामला पाण पोइ निबेरींदासीं खबर पियो बाबा साईं बीरल खां सवा ही रुकावट आहिनि और तू वञ साबिर जी ज़िंदगीअ जो कांटो बीहारे बीरल जे घर उछलीस पोइ जे ही ॻाल्हाइनि न त गीतूं ॾियारियानि गीतूं जबाज़ खान जे आॾो ही छा आहिनि हेड़ा ऐं हुड़िया टका सां भुरको ॾेई वञी दरिया रोड पहुचंदा ये दादन पछाड़ी ताणी वेर न छॾियो अम्मा वेर त ॿिन्हिनि धुरनि न छॾियो आहे असां छॾियो आहे मूमल दादन न छॾियो आहे खणी शफ़न ऐं धाणो मूंखे न मञूं पर पोइ बि मां संदसि घर वियुसि पर मुंहिंजी न मञई वरी बि धीउ ॾिसी पई त ही हाल कयईं पुट मां त आज़रत में अची विया आज़रती छा जी पाणे ई शफ़न पतो ॾींदसि सोराब शफ़न खे घटि न समझ शफ़न शेर आहे शेर ए शफ़न कुझु न कयो न त मां पाण वञी धूड़िया कढाईंदीसान अम्मा तूं बाक़ी सोराब जेको डंडा खाई अची पटियूं बदराए सुम्ही पियो आहे धाणो खे घटि न समझ धाणो थणकी आहे धणकी न आहे धाणो अॼु बि दिलि थी चवे सभु कुझु छॾे हाली शबाना ऐं दादन सां ॻाल्हाइजे ऐं सभु मामला ख़तम कजे न चइजांइ ॿीहर सोराब न चइजांइ तूं वञी मेड़ू में तूं कर लीलाए वञी शबाना वटि वेही रह पर धाणो मरंदी मरी वेंदी पर दादन सां ठा न कंदी अम्मा बाबू बिल्कुलु सही थो चवे तोखे पासे खणण खां रोकियो अथनि न वॾो ही या दादन ॿुधाए बाबू वॾो आहे अम्मा पोइ मेड़ू ऐं माफ़ियूं हिनखे सुवनि थी वॾो आहियां तॾहिं त वॾाई थो कयां वॾाई हुनखे या तोखे आहे मूं वॾ माणपे जी ॻाल्हि कई गिगिरी फखर जी न इहे गिगू ॻाड़े ॻाड़े असांखे बि अधमो करे छॾियो अथई मां गिगिरी हां बाक़ी ही वरी सेबतो आहे न चइजांइ ॿीहर थाणो धड़की आहे धड़की न आहे अवां मूमल सच चयो आहे सियाणनि त पके घड़े खे कना न पवंदा आहिनि हिन उमिरि ताईं हिन सुधरी आहे त हाणे छा सुरंदी छॾीसि अमां तूं मूंखे पाणी ॾिया तुझो यो तोतड़ो पुट और कठेस समझायास चाचे सोराब सां कीअं विड़िबो आहे सोराब सां हा पंहिंजे वाठनि खां चाचे सोराब खे लठियूं हणाए ज़ख़्मी करायो अथई अतो जास त ही शफ़न छेर आहे छेर पता भुलियो जी शफ़न दादन सोराब सां विढ़ंदो घर में बंदूक हणी सघे थो बाक़ी विढ़ी नथो सघे पफी तूं मूंखे मेणा ॾींदी आहीं न
तो मूं वटि तुंहिंजे लाइ लिहाज़ न आहे। दादन खे सम्झायो थी त कहिड़ा करतूत अथसि। खोड़ भेड़ा शफन, न तूं तो समझी न दादन। विच में असां ॿई भाउ भेण ऐं घराणा नफ़रतुनि जे घाणे में अची विया आहिनि। शफन मां हथ थी वधाए, तूं समकदार न कयो अदावतूं। पुफी पुफी पुफी, शफन जी अखियुनि में हयाव आहे त तोड़े ॾिसे। इहो तूं दादन खे बि सेखार। छो थो बेवाजिबियूं करे? मां जेकॾहिं लड़ियसि न त पुफी हक़ जे लाइ ना इंसाफ़ीअ सबबु चिड़ियुसि मां। तव्हां आख़िर ताणी मूंखे मिट न समझो पुफी, न समझो। ख़ैर, मूंखे इन जी परवाह नाहे, पर मां चाचे सोराब जी बेइज्जती बर्दाश्त न कंदुसि। इहो त मां बि न चाहींदसि शफन। हाणे त मूं वटि कुझु बि न बचो आहे, न भाउ ताईं न भाइटे ताईं। हिन वीरान घर में पई पसाव पूरा कया। तूं मुड़ शफन, जेको मुड़ियो सो जुड़ियो। पुफी, मां हिकु शर्त ते माफ़ कंदोसांसि। शर्त? हाणे मूंसां शर्त न रख, मुंहिंजे सां लेखा न कर शफन। तूं बि भाउ जो औलाद आहीं। तुंहिंजे भाउ जी इज़त जे लाइ शर्त थो रखां, चाचे सोराब खां माफ़ी वठे। हाँ पुफी, 2 ॾींहंनि जे अंदरि चाचे सोराब खां माफ़ी न वरितई न त पोइ मां ॿुधाईंदोसांसि त हीउ शफन शेर आहे, शेर। खबर थी छा चई? छा चई? मूंखे चवंदे सुठो नथो लॻे शफन। चरो तुंहिंजो धड़ो जो वञूं था, असां पंहिंजी दिलि खां रुठा अॼु वञूं था। सॾे चरो तुंहिंजो धड़ो जो वञूं था। ओ धनु धमालाणी, गोलाई टिंडू टांडाणी। ओ धनु धमालाणी, गोलाई टिंडू टांडाणी। इनखे छा थियो आहे? लॻे थो त लठियूं लॻियूं अथसि। ओदा धन मोहम्मद उर्फ धनु फकीर धमालाणी। धनु धमालाणी, ओ धनु धमालाणी, ओ धनु धमालाणी। छाए टिंडू खां टांडाणी? कंहिंजा पार कढंदो तो नी धमालाणी। बस यार वञूं था, कोन्हे मज़ो मुल्क में। काॾे थो वञी? कराची, पोइ सिधो मिस्र। अचो त मोकिलायूं। धनु धमालाणी। अरे जीअरो आया भाउ टांडाणी, पर अॼु न चवंदी फ़कीर त वेही जा वञी। छो भला भाउ धमालाणी? वञूं था असुल लाइ टांडाणी। मां बि अछड़े थर हलियो वेंदुसि। धनु धमालाणी, अच त भाकुर पाई। अच यार टांडाणी। धनु धमालाणी दोस्तों नडे यार साव तो करियो धनु धमालाणी। खुदा हाफिज, जुदा हाफिज टांडाणी, वरी नहीं थी धमालाणी। अरे छा थियो? हल पुनल, फ़कीर वेही जा वञे। फकीर वे है ऐं दावत खाई पो वञे। दावत? अल्लाह खैरात जो भत ऐं चांवरनि जी मानी, धनुअ जी मेहमानी। न टांडाणी, बस हाणे आ मोकिलाणी। ईअं न कर धमालाणी। अच त मोकिलायूं टांडाणी। न धनु धमालाणी, परे खां मोकिला। आखिर में जेके आंडा कढियूं हलियो वञी त मां छा कंदो साईं? खुदा हाफिज, बाय बाय टाटा टांडाणी। हाय हाय धनु धमालाणी, मुंहिंजो बि अलाह साणी, तुंहिंजो बि अलाह साणी। सर गुजारिश करणी हुई त
तव्हांजो दबाव आहे जरगे जे लाइ। जरगे जी तारीख़ अॼु मिले या सुभाणे। ॿिए तरफ़ बराम जी बिरादरी जूं अगरायूं वधंदियूं थियूं वञनि। तव्हांखे आगाह करणो हुयो त न मां कमज़ोर आहियां, न ई मुंहिंजी बिरादरी तव्हांजे एहतराम में ख़ामोश आहे। हा न, मुंहिंजा 2 अहम माण्हू ज़ख़्मी आहिनि। तव्हां एसएचओ साहिब खां रिपोर्ट वठी सघो था त ज़ख़्मी आहिनि या न आहिनि। ठीकु आहे, जी इंतज़ार रहंदो। ओके, खुदा हाफ़िज़। बाबा साईं, ही मञण जे लाइ तयार ई न आहे। अरे ॾे, छो अची हयातीअ तां हथ कयो अथई? हथ बदल आहिनि रेस। उबता जवाब न ॾे। मूंखे तुंहिंजी इजाज़त जी ज़रूरत न आहे, पर लोक मयार जे करे तुंहिंजे हाकार ऐं सहकार जी ज़रूरत आहे। रेसे मोतल आहे, हाकार आहे, संगल इनकार आहे। लाहौती जी अखियूं खुलियूं आहिनि, इहा महिरबानी गोहर जी आहे जो अखियूं खोलण जूं सामग्री नहीं। बंदि थी वेंदई अखियूं। अरे सम्झी छा थो पाण खे? हा, बंदि कयो भली। लाहौती लर्ज़ंदो बि कोन। ज़ोर जी मेहंदी शहंशाह बि लाहे न सघिया रेस। लाहौती मरंदो पर झुकंदो न, ॼाणे तो मौला। वरी बि सोच, जिंदगी ॾाढी मिठी आहे। रेस ज़िल्लत वारी ज़िंदगी खां मौत बहितर आहे। लाहौतीअ जो ऐलान आहे, ॼाणे तो मौला। तोखे जेको चयो मुगोर सो त यादि अथई न? बिल्कुलु यादि आहे बाबा साईं। हिकु पासे साबिर, ॿिए पासे मीरल। पोइ वठी वञे मीरल ॾे त एसएचओ सां ॻाल्हायां। सम्झी वे न? बाबा साईं, तव्हांजा इशारा गोहर न सम्झंदो, ॿियो केरु सम्झंदो? वठी वञेसि, बिनो तेर मौत जे हवाले करेसि। ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान मुंहिंजे साले थियण में हिनखे कस थी लॻी। अॻियां थी हल। शहबाज खान सां फिटाइण माना त मौत खे सॾु ॾियणो। हल अॻियां थी। हमरा बीठा आहिनि त मौत जी मिठी मानी खाराई आहे। आस्ते गोर धिक्का छो थो ॾी लाहौतीअ खे? बकवास बंदि कर, न त ॾींदो साईं कंध वारो फायर। ॿुध गोर, राज़ी थी वें छा? हली वेंदी पर हाकार न कंदो। नोट नापाक ज़बान ते मुंहिंजो नालो। रुगो आहियां न विसारियो अथमि। 3 ॾींहंनि खां पोइ दादन खे मालूम पइजी वेंदो। इस्माइल, 3 ॾींहंनि खां पोइ छो? पोइ फीअ मिंथ कई आहे। 3 ॾींहंनि में जेकॾहिं दादन चाचे को माफ़ी न वरिती त गजगोड़ सां खणिजी दादन जे मथां कड़कंदुसि। ओ त ही शफन छेर आहे, छेर। माफ़ी ऐं दादन वठंदो सजाए त कीअं थो लीलाए? न वठंदो माफ़ी ऐं न वरी लीलाईंदो। न वरितई माफ़ी न, ज़िंदगीअ जे लाइ लीलाईंदो। शफ़न सुठो अथई त बख़्श करेसि, त वज वठी हिसाब पूरो करेसि। मां बख़्श कोन कंदोसि, भले चाचो बख़्श करेसि। 2 ॾींहं गुज़रनि पोइ पतो पवंदसि त चाचे जे मथां हमले करण जो नतीजो छा आहे। नतीजो सुझेसि थो शफ़न। दादन खे पक्का आजी पक अथसि त शफ़न सखणी कुनिया खे उभा में सिर्फ़ ढक ड्राहे विझंदो आहे, बाक़ी खाली जो खाली। अगरि न ॾे पाए न ॾे। मूं कननि सां ॿुधो आहे शफ़न। दादन चयो पे हूं दाबा ॾिनामांसि पर रेस रोकियो। उताक हुई न त बगन जी सट बघियड़ जो झट आयो जा। हा, रेस आॾो पंहिंजे पर में
मुड़स माण्हू हुजण जूं ताहूं करे वियो आहे ऐं मूं चयोमांसि शफ़न जे रुख न चढ़जांइ त चट न थी वञी। ख़बर थी छा चयईं? छा चई? मूंखे चवंदे सुठो नथो लॻे शफ़न, तूं नाराज़ थी वेंदे। न थींदुसि, तूं चओ। इस्माइल अॻियां चवां? बसि एतिरो चवंदुसि त तुंहिंजी मंग थो तके। कूड़ तो भाई त वञी पुछींसि, पर या छा मां हलां थो। आतल जी हा मजोल इन छेड़ सिर्फ रोट दी कस ओ जमे न फवाए तेरे सट दने से न अंतरा बक्यू मारू दस ओ तही शफन छेड़ा छेड़। मां बहुताननि ते यकीन न कर, न वरी मां पोखलाए जी वेंदुसि। मोहम्मद सोहराब ऐं शफ़न वारनि सां सिधो विढ़ंदुसि। उन्हनि ॾे वहिंवार आहिनि। जॾहिं सोचींदो आहियां न त आॾो तूं अची वेंदी आहीं, जंहिंजे करे माठ थी वेही रहंदो आहियां। शफ़न बस मां इन शफ़न खे हिन थले ते अचण छो ॾिनी? जॾहिं मां वटि कोन थो वञा त हू छाजे लाइ था हिते अचनि? मुंहिंजे अंदर जी ठरियल बाहि खे फूका ॾियण था अचनि। मां इन्हनि कचनि कननि वारनि जा कम बि कचा हूंदा आहिनि। इन्हनि खे कचो चॿारे उछले छॾींदुसि। चिड़ी छो थो वञी? भला कननि जा कचा आहिनि या ग़लति आहिनि, ऐं कोई चोरेनि थो त पधरा थी था पवनि। माण्हू थधे नमूने बि ॻाल्हाए सघे थो दादा न। हू इल्ज़ामनि जा उल्हा अखियुनि में आहिनि ऐं मां ठरी ॻाल्हायां। कमाल थी करी मां। हू तोहमतूं अॻ में बि हणंदा रहिया आहिनि। इहो जेको बहराम खान जो कमदार आहे न, इहो मौत मौत कंदो तो अते। इन जूं इहे शरारतूं आहिनि फड़काइण लाइ। खेसि ख़बर ॾींदुसि त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे। दादन मां तोखे वरी बि चवां थी, न कर इहे ज़िदावतूं ऐं जहिड़ा पुट। अम्मा चई चुकी आहे ऐं मां वज़ाहत करे थकिजी पियो आहियां त अगराई करे को छेड़ो झटो न कयो आहे। अलबत्ता जेकॾहिं को इचीअ में पियो आहे या कंहिं नाइंसाफ़ी कई आहे त पोइ हुनजो मुक़ाबिलो कयो आहे ऐं हुन सां मुक़ाबिलो कंदुसि। संदन 7 पीढ़ियूं ॻाईंदियूं त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे। पीढ़ी तो सां अलॻि वियो आहे, संग लाइ ताहूं अलॻि ॾींदो थो वते। अञा चए थो छा थी पियो आहे? छा लहणे जो वते तो चिड़ वारियूं ॻाल्हियूं कंदो? कंहिंखे चयो अथसि जो तूं एतिरो परे पइजी वई आहीं? हा हे अगहरुनि जो शफ़न चयो कोन ॿुधी छा? माण्हू वेढ़ाइण वारा खोड़ दाणो। शफ़न कंहिं वक़्तु कननि जो कचो थी पवंदो आहे, काहे पवंदो आहे, ईअं न कबो आहे दाणो। बाक़ी दादन वते दणगल ऐं दफ़ कंदो। साम्हूं थियो न त कोन सांदी धाणो धाणो धणकिया धणकी ना है। धाणो धाणो मूंखे मथे में सूर आहे। मां तोसां वातावरण में नथो पुॼी सघां। तूं थोरो सम्झण जी कर। हुन अॼु ताईं घुर कई आहे मूं वाले जे संग जी जो हाणे कंदो। अञा बि मूं थे ॻंढणु चाहियो न तव्हां छॾियो न वरी हुननि खे बि समक आई। ये न उबतियूं ॻाल्हियूं कंदो ही त मूंखे न वणंदो ही। चई वेंदी हां पोइ खणी टूल फेराईंदो ही। माठे त हे ॾत भञी हिब न करे छॾिया आहिनि। चओ हिकु त ॿुधे वरी ॿी ऐं ॻाल्हाए वरी टी। ना सम्झ कंहिं जाइ जी। हा साईं तूं दाना मां ना सम्झ। रब जो शान आहे थाणो खे न चवे। पुराणी बत्ती जे शीशे में टिड़की न पवी। थाणो धणकिया धणकी ना है। अम्मा अम्मा सदाई जहिड़ो के पल त सुकून जा ॻाल्हाए। तूं मत कर वॾी आई असांजी। मां न ॾिनो मैं त कुल ते चढ़ी वेही रही आहीं। लॻे थो त तूं बि राज़ी आहीं। छा में अम्मा? अणॼाण नथी
सोराब तुंहिंजी ऐं तूं सोराब जी पाश तॾहिं थी करीं त वञी दादन जो वेड़ो वसाईं। अम्मा तू चरी त नथी आई? अकुल त इहो ससा मामू मल इहो बि नथी सोचे त कंहिंखे थी चवां ऐं चवां छा थी। कुकुड़ जो न मथो फिरंदो आहे त हू पंहिंजा आना पीअण शुरू कंदी आहे। हाणे हिन बि इहा कार शुरू कई आहे। थाणो सच चवंदई, वणई या न वणई, थाणो खे घटि वधि न चवंदो कर। धड़की आहे, धड़की न है।